हिननि जूं जमातूं अञा यादि आहिनि हिननि जूं जमातूं अञा यादि आहिनि अखियूं खोलो क़ौम उस्ताद आहिनि हिननि जे हक़नि जो हिसाब ई न आहे सॼी क़ौम सरही जे इशाद आहिनि असांजो सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे तरफ़ खां जेको एहतिजाज हले पियो अॼु मसलसल चोथों ॾींहुं आहे असांजा स्कूल मुकमल बंदि आहिनि सभई सरकारी इदारा मुकमल बंदि आहिनि असांजी कलम छॾ हड़ताल आहे जेसीं ताईं असांजी इहा जारी रहंदी जेसीं ताईं असांजे सिंध जे मुलाज़िमनि जा इहे मुतालबा नथा मञिया वञनि असांजो मुतालबो इहो ई आहे त जेको असांजी जेको नई पेंशन पॉलिसी जेका मुलाज़िमनि जे मथां लाथी वई आहे जेका पेंशन जेके रिफॉर्म्स मां आंदा विया आहिनि उन नोटिफिकेशन खे फिल फौरन ख़तमु कयो वञे ऐं असांजे मुलाज़िमनि खे जेको DRA अलाउंस आहे किन सूबनि खे मिले पियो असांजे सिंध सूबे जे मुलाज़िमनि कहिड़ो ॾोह कयो आहे तो इहो DRA अलाउंस असांजे सिंध सूबे जे मुलाज़िमनि खे ॾिनो वञे ऐं वज़ीर आला सिंध जे चीफ मिनिस्टर सिंध मुराद अली शाह ऐं पीपल पार्टी जो अॻवान बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे इहा अपील थो कयां जीअं बिलावल साहिब कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस करे इहो ॿुधायो आहे त तव्हांजे सरकारी मुलाज़िमनि खे असां को बि कायो तव्हांजो पेंशन कोन पिया कटियूं वापसि था ॾियूं ऐं इन जी उमेद जी आगाह कयां थो इन लफ़्ज़नि जी बिलावल साहिब जी पर जेको वज़ीर आला चीफ मिनिस्टर 24 कलाक कूड़ पियो ॻाल्हाए जेको पंहिंजे पार्टीअ जे अॻवान सां सचो न आहे त इन मां साबित थी वियो त हू असांजा तव्हां सिंधी क़ौम सां सिंध जी अवाम सां सचो आहे छा हू हेॾो सारो नोटिफिकेशन 3 ढाई 5 सैकड़े मां 15% कयो अथनि ऐं पंहिंजे पार्टीअ जे अॻवान खे ॿुधाए थो त असां को बि पेंशन कान कटी आहे सो आउं मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे हिकु दफ़ो इहो वरी अपील थो कयां त इन मुराद अली शाह खां वरी पुछाणियूं करे जेके हीअ नोटिफिकेशन कढिया आहिनि इन खे फौरन कैंसिल करा जे न त ॿी सूरत में असांजा सिंध जा मुलाज़िम लखे मुलाज़िम 6 अक्टूबर ते कराची प्रेस क्लब खां बिलावल हाउस जो रुख़ कंदा ऐं इनशाअल्लाह एसी ताईं उते असांजो धरणो जारी रहंदो जेसीं ताईं सिंध जे मुलाज़िमनि जा मुतालबा मंज़ूर नथा कया वञनि नारे उस्ताद नई पेंशन पॉलिसी DRA अलाउंस नारे उस्ताद